टंडो आदम में रिपोर्ट कर रहा है आज़ाद पंवर। टंडो आदम गैस की लोड शेडिंग ओवर रेडिंग आवाम जो वायूं बताल करे छड़ियों। औरतुन मुड़सन जो गैस ऑफिस आडो शिकायत कंदड़न जा हुजूम बीठल। गैस अमले जो आवाम के यूनिट के वधिक इस्तेमाल और गैस लीकेज जो सबब जानाए बिल अदा करण जो हुकुम। आवाम परेशान। टंडे आदम में सुई सौदन गैस कंपनी पारा गैस की डिगी लोड शेडिंग और बिलन ओवर रीडिंग आवाम जो मतियों मुंझाए छड़ियों आहिनि। गैस महकमे जी ऑफिस आडो शहरुन मर्द थोड़े औरतुन जा हुजूम बीठल आहिनि। ऑफिस अमले पारा आवाम के वधिक यूनिट इस्तेमाल करण और गैस लीक हुजण जो जवाब जणाए मुक़रर वक्त ते बिल जमा करण जो चयो पियो वञे। उन हवाले सां शहर जे जटिया पाड़े जे रवासण मुतासिर औरत शाहिदा अवामी प्रेस क्लब टंडो आदम पहुची साफ़ नाडो दाहींदे चयो त आऊं मसवाड़ जी जाइ ते रहंदी आहियां। मुंहिंजो मुड़ुसु पोरियो कंदो आहे, 2 ॿार आहिनि ऐं गैस जो बिल 7,000 रुपयनि खां बि वधीक आयो आहे। इहा शिकायत ऑफिस में ॾियणु वियसि त ऑफिसरनि चयो त अव्हां जे घर जी गैस लाइन लीक थियल आहे या अव्हां वधीक यूनिट इस्तेमाल कया आहिनि। उहो जवाज़ ॼाणाए बिल जमा करण जो चयो अथनि। हिन रियासत पाकिस्तान जे हुकुमरान इलाइक़े जे चूंडियल नुमाइंदनि खे अपील कई त असां सां एतिरो ज़ुल्म न कयो वञे।